ज़हर ज़िंदगी हिन घर में खुशियूं मुला किथे आहिनि। हे घर त मुला ॼण का कबर आहे। मीरा ख़ैर घुर, कबर छो आहे? बाबा अदा सां ॻाल्हाए छॾियो आहे। रुगो अम्मा जो चालीहो पूरो थिए कोई शादी जी तारीख़ ॾेई छॾींदा। ठीकु आहे, मां तोसां अकेला ई में ॻाल्हाईंदसि। माण्हू बुख में हुजे, दुख में हुजे या सुख में, पंहिंजे घर जा हाल ॿियनि खे कोन ॿुधाइबा आहिनि। वो ॿिया न, पर असांजा पंहिंजा आहिनि ऐं असांजे घर जे समूरे हाल जी उन्हनि खे चङी तरह ख़बर आहे। हा हू चङी तरह वाक़िफ़ आहिनि, पोइ बि उन्हनि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? भॼाई मां त पठाणी सां मज़ाक पे कई ऐं तूं उन ॻाल्हि खे गंढ ॾेई झेड़े न खणी वई आहीं। मूंखे झेड़े जो को बि शौक़ न आहे। हे ॾिस, मां हथ थी वधाई, ख़ुदा जे वास्ते मूंखे फ़िलहाल माफ़ी ॾियो। अलाए कॾहिं मुंहिंजी जान छुटंदी हिन अज़ाब मां। मां बि तोखे जल्द सिधो कंदसि जी वारनि खां वठी पेरनि में न झुकाए माए न त लाली मुंहिंजो नालो न आहे। भाई तूं अॼु खां ई हाणे ॾाज डावण जी तयारियूं करे छॾ। हू त वॾा माण्हू आहिनि, एतिरो कुझु छोकिरी खे ॾींदा जो सॼो ॻोठ अची ॾिसंदो। हाणे घटि में घटि पाण बि ॼाणी वारा आहियूं न, एतिरो त कुझु कयूं त हिन ॻोठ वारनि जो वात पटिजी वञे। बाबा अधी अमीर घर में वञे पई, इनके एतिरो ॾाज ॾियण जी कहिड़ी ज़रूरत? कुझु मुल बि बचाए रखो। खणी जो मां अमीर घर में वञा पई, जेके माण्हू ॾिसंदा उहे छा चवंदा त पी मां छा ॾिनसि? तू जेको चवंदी न तोखे ॾाज में उहो ई वठी ॾींदासीं। अम्मा, मां पंहिंजो ॾाज पंहिंजी पसंदि सां वठंदसि। शानी धीअ, जेको तूं ॾाज में घुरंदीअ तोखे ॾींदासीं। मां सां गॾिजी वञी न, जेको दिलि चवई वठिजांइ। बसि आउं त सुभाणे वेंदसि शहर ॾाज ॾावण वठण लाइ, ऐं शानी खे बि गॾु वठी वेंदीसांसि। हा गॾु वठी वञिजांइ मुंहिंजी हिन शहज़ादीअ खे। जेको बि चवई उहो वठी ॾीजांसि। किरकिर न कजांसि, पैसनि जी ॻणती ठिप न कजांइ। सॼी ज़िंदगी कमायो आहे हिन औलाद जे लाइ। गुलाम, मूंखे तो मथां पूरो भरोसो आहे। जेको तूं वाइदो कयो आहे ज़रूर पूरो कंदे। पर यार गुलाम, मां वॾे हुअण जे नाते हिकिड़ी तोखे सलाह ज़रूर ॾींदुसि। ओठा सलाह ॾींदे त उन ते अमल ज़रूर कंदुसि। हूअं बि बाबा, मां तोखे वॾो भाउ सम्झंदो आहियां, दुश्मन न। गुलाम, हिन वक़्तु तो लाइ मसलो रबनि वारा न, सिर्फ़ और सिर्फ़ तुंहिंजो पीउ करे सघे थो। बाबा खां अलावा रबनि वारा बि मसलो ज़रूर कंदा। ॾिस गुलाम, जेकॾहिं रबनि वारा तोसां को मसलो कनि था त ईअं सम्झ त असां तोसां गॾु आहियूं। बंदूक कुहाड़ी में, लठ बाठे में, जेलनि में असां तोसां गॾु आहियूं। तूं घबराए न। पर यार असुल ॻाल्हि तुंहिंजे पीउ जी आहे, जेका असांखे मारे थी। यार इन मसले ई त बाबा जे मुझायो आहे। जेकर बाबा न हुजे हा न त रबनि वारनि खे घर में पैर पाइण बि न ॾियां, ॼंघूं कटिया न। इहा त ॻाल्हि मां कयां पियो त बाबा न हुजे। उठा, छा मक़सदु तुंहिंजो? त मां बाबा खे पंहिंजे हथनि सां पूरो कयां ईअं? न गुलाम, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे जेको तूं सम्झी पियो। ओठा, मां सभु सम्झां थो त तूं चवण छा थो चाहीं। लुकमान वारा बि इहो सम्झनि था त अम्मा खे मुंहुं मारियो आहे, पर बाबा अम्मा बीमार हुई, उनजी हयाती एतिरी हुई। बाबा बि त बीमार थी सघे थो। मां तोखे खाका ठाराए ॾियां थो, उहे तूं आहिस्ता आहिस्ता पंहिंजे पीउ खे खाराईंदे। ॻाल्हि ख़तमु। 5-8 ॾींहंनि में वञी हू खट भेड़ो थींदो, मरंदो कोन, पर वञी खट भेड़ो थी। जॾहिं हलण फिरण जहिड़ो ई न रहंदो, पोइ त तूं ख़ुदि मुख्तियार थी वेंदे गुलाम। न उठा न, मां पंहिंजे पीउ खे खट भेरो करे अहिड़ो गुनाह न खणंदुसि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमाल खान जी कावड़ आख़िर छो ऐं छा लाइ आहे? कमाल खान ज़िद ते आहे, हुनखे केरु सम्झाए? मां हुनखे सम्झायां थो। जेकॾहिं हुनखे शादी करणी आहे त शादी करे, बाक़ी जेकॾहिं ईअं कंदो त माण्हुनि जा वात खुली वेंदा, पोइ उन्हनि खे केरु सम्झाईंदो? साईं दुआ कर त रबनि जो अदीअ सां रिश्तो ख़तम थिए त को मां सुख जो साह खणा। वरी ओठे वारनि कुझु चयो आहे छा? ओठो पोइ चए त तोखे मां अहिड़ी दवा थो ॾियां जो वञी पीउ खे खाराए, कुझु ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो ऐं कंहिंजो तव्हांजे मथां शक बि न ईंदो। गुलाम, इहा सलाह त तमामु भली ॾिनी अथसि। लाली, कुझु त अकुल कर। मां अॻे ई अम्मा जी मौत ते ख़ौफ़ज़दा आहियां। मथां जेकॾहिं बाबा खे बि असां कयोसीं पूरो त पोइ हीउ घर त मूंखे कब्रिस्तान लॻंदो। जेकॾहिं चाचा खे मारींदे त हीउ घर कब्रिस्तान तोखे लॻंदो।
जेकॾहिं मीरा जो रिश्तो उन्हनि खे न मिलियो न त हू असांखे क़ब्रिस्तान में दफ़न कंदा। हाणे तूं ई ॿुधा त क़ब्रिस्तान जहिड़े घर में रहणु पसंदि कंदे या क़बर में दफ़न थियणु पसंदि कंदे? लाली लालच में अची करे पाण खे वॾे मसइले में विझी छॾियोसीं। असुल क़यामत ई कारी करे छॾीसीं। क़यामत त कारी थी वई। जेकॾहिं दुनिया में बि सुख न मिलिया त पोइ ॿई जहान खां वियासीं। सही सही ॿुधाइजा, कूड़ न हणी चाहे। छा सही ॿुधायां? हे जेका छोकिरी आंदी अथई न, इन सां निकाह करण जो इरादो अथई छा? छो तो सां कूड़ न आहे। छोकिरीअ खे मां मारण लाइ निकितोसि, पर पोइ रहम अची वियो। सोचुमि त मां कहिड़ो मर्द आहियां जेको हिकु बेसहारा ऐं लाचार औरत खे मारणु थो चाहियां। अलाए कीअं मुंहिंजो ज़मीर जागी पियो ऐं हुनखे सहारो ॾेई हिते वठी आयुसि। बाक़ी मुंहिंजी शादीअ जो को बि इरादो न आहे, न सोचो ई अथमि। ऐं ॿी ॻाल्हि त छोकिरीअ जो अॻु में ई हालार सां निकाह थियल आहे। जेकॾहिं न सुभाणे कमाल खान खे ख़बर पई त पोइ? कमाल खे मूं ॾेई वठंदुसि। उन सां गॾु जेकॾहिं हालार खे बि ख़बर पइजी वञे त इहा छोकिरी तो वटि आहे त पोइ? जेकॾहिं हालार खे ख़बर पई न त उन मथां ज़ोर रखंदासीं। उहो छोकिरीअ खे तलाक ॾेई आज़ादु कंदो। बाक़ी कमाल मसइलो ज़रूरु कंदो। ॾुखियो माण्हू आहे, हद खां वधीक गंद कंदो। इन करे चवां थो त हर क़दम सोचे सम्झी पोइ खणंदो कर। जेकॾहिं छोकिरी वारो कमु तूं न खणी आहे न त इन मसइलनि जो ख़ौफ़ ई न हुजे हा। बादल थोरो सोच यार। जेकॾहिं छोकिरीअ खे मां न वठी वञा हा न त उनखे को ॿियो वठी वञे हा, ऐं उहो कॾहिं बि छोकिरी खे ज़िंदा कोन छॾे हा। शायदि कुदरत वारे खे इहो ई मंज़ूर हो सोत्र ऐं छोकिरीअ खे मुंहिंजो सहारो मिले। कमाल खान, आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? शादी करींदो, न बुकी, न वनवा, न सेरा, न भत, बस रुगो 3 शाहिद वठी कुंवार वठी ईंदे। तव्हां सही ॿुधो आहे साईं। को बि लाॾो सेरो कोन थींदो। बाक़ी रस्मी तौर जेकॾहिं कुंवार खे वनवाह में विहारियो था त ठीकु आहे। बाक़ी शादी वारे ॾींहुं 3 शाहिदनि सां हलंदासीं, हली कुंवार खे वठी ईंदासीं। त उन लाइ तव्हांखे 2 ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो। जॾहिं मुंहिंजी दिलि चाहियो तॾहिं तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे तूं ई ॿुधाए त हिन जो छा कजे? जेकॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि तां न हटंदो न त कमाल शादी कोन कंदो। इन करे इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। जीअं कमाल चाहे थो तीअं करियो। ॿी का बि वाट कोन्हे, ईअं ई करिणो पवंदो। भाई को बि ॾाज जेको आहे न रहिजाए, कंहिं बि क़िस्म जी कसर न छॾिजाए। आख़िर कमाल खान जी शादी आहे। 7 राज जूं मायूं मर्द सभु उते गॾु थींदा। असांजो ॾाज ॾिसी सभिनि जो वात पटिजी वञे ऐं सभु फ़ख्र सां चवनि त छा ख़ुदि कमदार ऐं हेॾो न्याणीअ खे ॾाज ॾिनो अथई। इहा असांजी न्याणीअ जी इज़त आहे। अदी वॾी तुंहिंजी लया ॿुधे पई न बाबा छा पियो चए? छो न ले हुजेसि, सिकी लदी थी आहे मुंहिंजी। सभु कंहिंजा पंहिंजा भाग हूंदा आहिनि। तूं छो तो सड़ी मुंहिंजे भागनि ते अदा? अरे अब्बा, भेण जी ख़ैर सां शादी थी वञे न पोइ तूं जो बि ॾाज गॾु कंदसि। जेको तूं चवंदे न उहो तोखे आउं वठी ॾींदसि। हाणे ख़ुशि थिए अदा? मां ख़ुशि आहियां, ख़ुशि। रुगो सखणो ख़ुशि न थी। हाणे इहो बि ॿुधाए त महिनत मज़दूरी करे पंहिंजी हिन भेण खे ॾाज में छा ॾींदे? बाबा तूं एतिरो ॾाज वठी पियो, अञा मूंखे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा साईं, हा तोखे कहिड़ी ज़रूरत आहे? अब्बा, ॻोठियूं जेके बि मायूं हूंदियूं न सभु पुछंदियूं भाउ भेण खे ॾाज में छा ॾिनो आहे। मां हुन ॾाज में मुंहिंजे नाले ते कुझु न कुझु लिखाए छॾिजांइ। न अदा न, इहा चीट आहे ऐं इहो कमु तोखे मां न करणु ॾींदमि। तोखे अलॻि सां ॾियणो पवंदो। छॾियो हाणे छेड़े। बाबा चाचा सावण वारनि सां मिली आयो आहे? छो उते का ॻाल्हि थी छा? न बाबा, ॻाल्हि त का बि न आहे थी, पर तूं उन्हनि खे वञी चई अच त जल्दी शादी जी तयारी कर। ठीकु आहे बेटा, कुझु ॾींहं गुज़रनि त उते वञी मां उन्हनि खे चई थी चवंदो। बाबा हाणे हिन घर में मूंखे खौफ थी पियो आहे।
हिते हिकु ॾींहुं बि रहियसि कुझु न कुझु थी पवंदो। अरे अम्मा छाजी परेशानी छाजो ख़ौफ़ पुट तूं अॼु परेशान न थी। बाबा तूं यकीन कोन कंदी पर भाॼाई अधा जूं ॻाल्हियूं मूंखे शक में थियूं हुजनि। अरे अब कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हूंदा पाण में मिली पंहिंजो धूड़ वञी पाईंदा हूंदा। बाबा अदा जी दिल जी ख़बर नथी असांजे साम्हूं दिलि में हिकु ज़बान ते ॿियो अथसि। अरे अम्मा पुट तूं को बि ख़ौफ़ न कर चयो न तोखे त ही रुगो 10-12 ॾींहं ख़ैर सां गुज़रनि त पोइ सभु कुझु ठीकु थी वेंदो। बाबा बाबा तूं चईं पियो त मां सब्र कयां थी पर मूंखे हिते ख़ैर कोन थो लॻे। सफ़ा कर चरी छोकिरी तूं अॼु परेशान न थी ऐं मूंखे परेशान न कर ठीकु आहे न बाबा परेशान न कर। हलां थी डिगी तो उछलाइण ॾे हिन किचिरे खे ते गॾु कंदी वञ इहो किचिरो असां पाण ई ॿाहिरि उछलींदासीं। छा मूं मथां एॾी पाबंदी आहे छो मां घर खां पेर बि ॿाहिरि नथी रखे सघां? तूं ग़लति बि समझी कलसुम असांजे घर में का बि औरत न आहे ऐं इहा सॼे ॻोठ खे ख़बर आहे। जेकॾहिं तूं घर खां ॿाहिरि निकिरंदीअ न कंहिं ॻोठ वारे तोखे ॾिठो इहा ॻाल्हि हवा वांगुरु पखिड़िजी वेंदी ऐं हालार ऐं कमाल ताईं बि पहुची वेंदी। ऐं इहा ॻाल्हि मां तोखे ॿुधाए थो छॾियां कलसुम सभिनी तोखे मोह सम्झी साहे छॾियो आहे। जंहिं ॾींहुं सभिनी खे ख़बर पइजी वई न त तूं ज़िंदा आहीं त हिक तरफ़ खां हालार ऐं कमाल ऐं ॿिए तरफ़ खां तुंहिंजा भाइर हिते पहुची वेंदा। पोइ तूं ॿुधा त मां कंहिंखां बचाए तोखे कंहिंखां बचाईंदुसि। ग़लती थी वई खेरू मां ॿीहर घर खां ॿाहिरि पेर न रखंदमि। ग़लती तुंहिंजी न पर बाबा जी आहे। अचे बाबा त कुटियां थो हुनजा गोॾा। छोरा छा त चितो थियो आहे? बाबा मूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त जेकॾहिं घर में मां न हुजां जेकॾहिं ॿाहिरि वञी त घर खे तालो हणी पोइ वेंदो कर। ॻोठ वारा इहो ई सम्झनि त घर ख़ाली आहे ऐं हिननि मां केर बि घर में न आहे। इहा मूंखे ख़बर आहे शहर कोन वियोसि 2 विखुनि ते वञा पोइ बि तालो ॾेई वञा। बाबा 2 विखुनि ते निकिरी न तॾहिं बि घर खे तालो हणी निकिरंदो कर। हूअं अञा माण्हू ख़्यालु कोन था कनि इन करण सां माण्हू शक कंदा। तव्हां पाण में ज़िद न कयो मां अॼु खां पोइ भिटीअ में पेर न रखंदसि। बाबा हाणे खण किचिरो ॿाहिरि अचो। मथो न हण मूंखे लाचार कोन्हे। छोरे गुलाम जा कन भरे आयो आहियां हाणे ॾिसूं त गुलाम छा थो करे। जेको माउ पीउ खे घुटा ॾेई लखी रुपया गॾु थो करे उनजी समूरी ज़िंदगी सूरनि में ई गुज़रंदी। तव्हां उनखे भले केतिरा ई लख ॾेई छॾियो पर ॾिसजो कुझु ई महीननि में न हू पिनण ते अची वेंदो। वञी पिनी धूड़ पाए असांजो कहिड़ो कमु असांखे रिश्तो कढणो आहे बसि। जेकॾहिं अदा लुकमान ज़िद न करे हा न त असां इन पाप में शरीक ई न थियूं आहे। अदा कम गुलाम बि करे पाप असांजो खणंदासीं। इहा ॻाल्हि न कर लुकमान असां इन कम में बराबरि जा शरीक आहियूं। बसि इहो चओ त अल्लाह पनाह में रखे। अदा असां त हिते सॼो ॾींहुं खिल भोग में ख़बर नथी पए ॾींहुं असां गुज़री थो वञे पर अदा सोचियो त मीरा जो हिते वक़्तु कीअं गुज़रियो वञे। मस चरे पाण खे संभालियो आहे तूं वरी हिनखे मायूस पई करे। बाबा मां उदास कोन थो थियां पर अदी सही थी चए मीरा खे भाउ ऐं भाॼाई सान कोन था ऐं जेका मां दिलासा ॾींदी हुयसि उहा बि अलाह खे प्यारी थी वई। हाणे वञी रहियो आहे चाचा अलाह जेको पंहिंजे सुरनि में पूरो आहे उहो मीरा वीचारी खे कहिड़ो दिलासो ॾींदो। अब इहो त असां बि चाहियूं पिया त तुंहिंजो अॼु ई निकाह विझी कुंवार खे वठी अचो पर अबा अॻियां बि त इजाज़त मिले न पुट। मां जेसी ताईं चाची सकीना जो 40 गुज़रे छा एसी ताईं अदा रबन खे आंगुरी चुपणी पवंदी। पुट जेकॾहिं आंगुर चुपण जी ॻाल्हि आहे त मूंखे 10-15 ॾींहं सब्र करणी पवंदी पर तूं पंहिंजो सोच तोखे त सॼी ज़िंदगी आंगुर चुपणी पवंदी। मूंखे अदा भली सॼी ज़िंदगी आंगुर चुपड़ियूं पवनि
पर मूं प्लाट सोचे छॾी प्लानिंग अरे कहिड़ी प्लानिंग अदा मां तोखे ॿुधायां त अधे राणे मूंखे छा चयो हो कसम अथई सची ॿुधा त हिन छा चयो तोखे पोइ ॿुधाई ॿुधो रात घणी थी वई आहे हाणे आराम कजे ॿुधा एॾी तकड़ थो करी थोरो तरस भाॼे सां कचहरी त करण ॾे यार कचहरी सुभाणे कंदासीं न अदा भाॼाई त चए थी त कचहरी कयूं चरी हिनखे निंड थी अचे अबा हिननि खे निंड थी अचे पहिरीं राति एॾो जागो ॾींदो छा आराम कयो अब्बा आराम कयो ठीकु आहे आराम कयो बी अबा सुम्हूं था वड़िया मूंखे तुंहिंजी फिक्र आहे हाय वॾा कुआर उथो कुआर हेॾा वे शाबाश उठ बा उठ अरे पर छो छा हां जैसे ती मुंहिंजी शादी न थींदी न तैसे ती तूं अबे सां गॾु सुम्हंदे ऐं ही ॿई कुआरूं पाण में गॾु सुम्हंदियूं ॿुध जाई बुरा न मां ये कोन न छॾी छा थियो छा कंदे कम पियो ॾिसई पुटा जा कम जेका जे ॾिठई न की तुई बाबा ओ बाबा असांखे समझा तव्हांखे जेको सोचे रखियो अथई न जेकॾहिं ईअं कई त वॾो झेड़ो थींदई हा झेड़ो सही मां अदा राणे जी साइड आहियां हां तूं जेकॾहिं राणे जे तरफ़ आहीं त पोइ मां मुझे नको तुंहिंजो मां त पंहिंजे नंढड़े बच्चे राणे जो पासो वठंदसि पक पापो मुंहिंजो पासो वठंदो इहे न पुट न जेको घणनि जो रायो जाई खुदनाणे तूं ई ॿुधा त कमाल खान जो छा कजे बाबा साईं इहो ॿुधी त असांखे बि ॾाढो अफ़सोस थियो आहे असां बि तयारी मुकमल करे छॾी आहे दाज ॾावण न्याणियुनि सियाणियुनि खे ॿुधायो आहे मिट माइटनि खे ॿुधायो आहे कमाल खान वरी चवे थो त सादगी में निकाह कंदासीं खुद न ही शादी करण नथो चाहे रुगो पंहिंजो ज़िद पूरो करण थो चाहे न काज थींदो न राग थींदो न लाऊं थींदियूं न वनवाह थींदो बसि ईअं ई जे तो हिकिड़े वॻे में कुंवार खे वठी अचां निकाह करे बाबा जे तव्हांजी इजाज़त हुजे त मां ॻाल्हायांसि हाणे तूं त छा पर आसमान तां मलाइक लही अचनि न त बि उन्हनि जो चवणु कोन वठंदो पंहिंजो ज़िद पूरो कंदो बाबा साईं मूंखे उमेद आहे त मुंहिंजी ॻाल्हि मञे वेंदो अथव उमेद त कोशिश करे ॾिसो मां त तव्हांखे कोन थो रोकियां बाबा साईं उमेद अलाह में आहे त मञे वेंदो पर जे नथो मञे त रईस कमाल खान जी ॻाल्हि खे मथे कबो बाबा ए बता 2 मिंट आहे बि वञण ॾी न सोट अजाई फशरी चङी न आहे मूंखे ख़बर आहे सोट नासूं छो हणण आया आहिनि छा आहे खैरू ॻाल्हि कर अॼु हितां गुज़रिया हो ॿीहर मां हिते तव्हांखे न ॾिसां छो खैरू ये घिटी तुंहिंजे पीउ जी आहे संभाले ॻाल्हि खैरू हथ कढ लाउती मां असां झेड़ को नथा चाहियूं तुंहिंजी औकात छा आहे जो तूं खेरूअ सां झेड़ो कंदे 10 मुड़ुस गॾिजी वञी मूंखे ॿधो अथव तूं मुड़ुस माण्हू थो सम्झी पाण खे तॾहिं बि मां इन ॻाल्हि खे दरगुज़र कयो तव्हां वरी अचे हिते पहुता हो कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾियो जेकॾहिं ॿीहर हिन घिटीअ में त छा पर ॻोठ जे कंहिं कुंड में बि ॾिठोमांव न त उबता टंगियल हूंदो पोइ तव्हांखे तव्हांजो पीउ हालार बि छॾाए कोन सघंदो हाणे ड्रायो पेर न त हिते मुअल हूंदो हाँ मां अची वई तोखे वठण जे लाइ आई आहियां
मां भली न्याणी खे अकेलो छॾे थो सघे थो सघां मीरा खे पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾे हलण न सकीना जेकॾहिं हू मीरा खे अकेलो छॾियो त हूअ दुनिया खे कीअं मोह ॾींदी भली मीरा खां दुनिया ख़ुशियूं खसे बि वठंदी पर तूं एतिरो मज़बूत बि न आहे जो हुनजी ढाल बणिजी सघे छॾ हाणे ज़िंदगी हल मूंसां जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे सकीना त पोइ हाल ना बाबा मूंखे छॾे न वञ बाबा मूंखे छॾे न वञ छा थियो पुट बाबा न वञ बाबा छा थियो मुंहिंजी अम्मा छा थियो ख़ैर त बाबा तूं वञी कोन पियो भला तोखे छॾे केॾा वञी सघां थो छा मुंहिंजी अम्मा ॿुधाए बाबा अम्मा आई हुई तोखे वठण जे लाइ बाबा तुंहिंजी मां हाणे मुंहिंजे इंतज़ार में आहे लेकिन मूंखां सवाइ क़बर में बि सुकून न आहे बाबा हिन वक़्तु अम्मा खां वधीक मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे बाबा तुंहिंजो आॾो आहियां जेसिताईं तुंहिंजी शादी नथी थिए न तेसिताईं मां तोखे छॾे केॾांहुं बि न वेंदुसि तुंहिंजी मां ॾे बि न वेंदुसि बाबा मूं ॾिठो त अम्मा तोखे मूंखां वठी पई वञे बाबा जेकॾहिं अम्मा तोखे बि वठी वई त अदा ई भाॼाए त मूंखां जीअण जा समूरा हक़ कसे वठंदा बाबा मां तोसां गॾु आहियां न तुंहिंजी बिठड़ी जा मां तुंहिंजो भाउ तुंहिंजे वार खे तो न ॾींदो मां वेठो आहियां ॾिसां त तोखे कीअं थो हथ लाए टंगूं न भञी विझां बाबा मूंखे छॾे न वञो बाबा कॾहिं बि छॾे न वञो बाबा साईं मां तव्हां ते को बि ज़ोर कोन थो भरियां न वरी का ज़बरदस्ती थो कयां पर तव्हां शादी सादगी में करण था चाहियो इन जो सबबु पुछी सघां थो ख़ुदि न जेकॾहिं तूं सबबनि जी तलाश में ईअं डोड़ंदो रहंदे न त पोइ इहा शादी ते रहिजी वेंदी जेकॾहिं तूं चाहीं थो त मां तुंहिंजी छोकिरी सां शादी कयां त पोइ ख़ामोशी तुंहिंजे फ़ाइदे में रहंदी बाबा साईं मां सम्झी वियुसि अॻिते इन मुतालिक़ को बि सवाल कोन कंदुसि हाणे वञ कुंवार लाइ हिकु ई जोड़ो तयारु कर वधीक ॾाज वठण जी का बि ज़रूरत कोन्हे का रईस नंढा खणी जो ॾाज ॻणाईंदासीं कोन पर असां पंहिंजी न्याणी खे ॾाज ॾींदासीं ज़रूरु ख़ुदि न हू जिते शादी करे अचे थी हुनखे कंहिं बि शइ जी ज़रूरत कान पवंदी हिन करे पंहिंजा पैसा बचाए रख छो जो मथां तोखे पंहिंजे छोकिरे जी शादी कराइणी आहे उन मथां जेतिरो वणे तूं ख़र्च कजांइ मां तोखे कोन रोकींदुसि रईस कमाल खान तव्हांजो हुकुम मुंहिंजो ॿिन्हिनि अखियुनि ते हुकुम हलंदा कमदार वक़्तु अचण ॾे सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।